अचे में पुट। जी बाबा। पुट का गाल काने का मां कोशिश में लगो पिया तो तोखे का नौकरी जारिया। बाबा साईं मां पंहिंजी ज़िंदगी में ॾाढो ख़ुशि आहियां। बाबा साईं इहा बि हिकु नौकरी आहे न, तव्हांजी ऐं पंहिंजी भाउ भेण जी ख़िदमत कयां थो, इन खां वधीक ॿी का नौकरी आहे छा? तालीम माण्हूअ खे दुनिया में इख़लाक़ उथणु वेहणु सेखारींदी आहे, जीअं तव्हां मूंखे सेखारियो। हाँ पुट तू सही थो चए, पर ज़िंदगी जे लाइ सरकारी नौकरी लाज़मी आहे। बाबा साईं तव्हां जॾहिं हिन ॻोठ में स्कूल ठारायो त मां तव्हां सां गॾु ज़रूरु ॿार पढ़ाईंदुसि। पुट मुंहिंजी कोशिशि लॻी पिया त हिन ॻोठ जा ॿार पढ़नि, पर कुझु जागीरदार नथा चाहिनि त को हिन ॻोठ में स्कूल ठहे। हुनजी इहा सोच आहे त हिन ॻोठ जा माण्हू पढ़ंदा त असांजी ग़ुलामी केरु कंदो। बाबा साईं इहा हुननि जी ग़लति सोच आहे। अदा तू गलत सोचंदे सही, तू मानी खा। मुंहिंजी भेण तो वे त माथो में धोई अचां। तू वे मखने लाइ पानी खणी थी अचां। न मुंहिंजी मिठड़ी भेण मां पाण हथ में धोई थो अचां। बाबा चम ता मानी खाओ। बस बाबा तव्हां खाओ, मां थोड़ी देर खां पोइ थो खाऊं। हेलो हाँ पुट खुदा हाफिज बाबा। ठीक खुदा हाफिज। बाबा साईं बाज़ार में जो फोन ते। हाँ बाबा कुछ पैसनि जी ज़रूरत है, इन लाइ फोन कई, सुभाणे मोकिले छॾींदो। सेठ सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। रेस जो न्यापो खणी आयो आहियां। रेस मुंहिंजो इलेक्शन में खटे वियो आहे। कमदार ये माइन वारा न्यापा खणण कॾहिं खां शुरू कया अथई? मुंहिंजो मतिलबु इहो न आहे, पर मुंहिंजे ॻोठ में एॾो ईमानदार माण्हू हुजे। सेठ मां हाणे हलां, खर्ची जो को प्रोग्राम त कोन्हे। हल हल हल। खर्ची वॾो आयो आहे, खर्ची वठण वारो। हराम खाइन ॿिए हंधि ऐं हलाल जे लाइ वरी सेठ खैरल वठ। हेलो सरदार, इन्हें मिठे कमदार ॾाढो रद्द कयो आहे। अॼु वरी पंहिंजे पीउ जो न्यापो खणी आयो। इन्हें खे त कंहिं टिकाणे सां लॻाए। पर चुमन जो त स्कूल जो हाल ई ताला लॻा पिया अथई ऐं दीपाला जी माल जे हवाले पिया वकील खां रिपोर्ट न चाहींदा। चुमन इहे त स्कूल जो हाल 15 रुपयो अथई, ॿारनि जी तालीम तबाह पई थिए, ही माल ढोरे पिया आहिनि हाणे। अदा इलियास तव्हां सही था चयो यार, असां चङाई करे फासी वियासीं। चङा कोन त चङाई करे ॿई हथ निड़ीअ में। असां जेकॾहिं हिननि खे अॼु वोट न ॾियो आहे न त असांजी तालीम बर्बाद न थिए आहे। अदा इलियास हिन लाइ कुझु न कुझु सोचणो पवंदो पाण खे यार, पंहिंजो मुस्तक़बिल जेको आहे न नंढड़नि जो ख़राब थी वेंदो। तबाह थी वेंदो, ख़राब थी वेंदो। हलो हलो वकील।
चाचा वॾा चांहि पाणी थी वई। न साईं मां सुबुह साण लस्सी ऐं मानी खाई निकितो आहियां। तव्हांजी वॾी महिरबानी। ॿुधायो साईं ॿियो को बि कमकार कोन हो। अर्ज़ड़ो खणी आयुमि त ॿनीअ जे लाइ कलर खपे। चाचा हुकुम कयो आहे न कलर तव्हांखे असां पाण ॿुधाए वञे को मसइलो ई कोन्हे। बाबा भोतार वॾो साईं मोटियो या अञा कोन आयो आहे? अदा वॾो इस्लामाबाद आहे जीअं आयो तव्हां ॾे फोन कंदो। साईं भला मां कलर खणंदो वञा? चाचा कलर गुलाम ते पियो आहे सो मां फोन कयां थो तव्हां भले खणी वञो। महिरबानी साईं महिरबानी। केतिरा दफ़ा तोखे झलियो आहे असांजी ज़मीन ते ऐं असांजे साम्हूं न अचिजा। अॼो कोली मूंखे छॾियो मूं ग़रीब तौबा कई। कीअं पियो रे जमाल ख़ान जे अॻियां नची? भला तो तुंहिंजी लायूंदार को सरदार वञे। हिनखे एसी ताणी न छॾिजो। एसी ताणी जमाल ख़ान वारा हिनजी ज़मानत नथा कराइनि। सरदार फोन कई मां कल कमदार जो को मिलो कई या ना ना? हाँ सेठ कमदार जो बिलो करे छॾियो। बाक़ी आख़िरी न्यापो खणी आयो आहीं। सुभाण के सिज में इन सूबेदार जो लाश ॾींदोसीं। ॾाढो को जज़्बाती आहीं। जीअं झलियाएं थो तीअं मुड़ी नथो। भला हाणे जीअं वणई तीअं वञी कर। हा ॾिठो विधो केतिरो तो असां खां अलॻि रही सघी। मूंखे ॿारहें चयो तल जल्दी अचो तव्हां सदाई देर ॿारहें चयो तूं पहिरें कोन आई ॾाढो मारियो अथव। अदा सुमर सच थो चई यार। विड़न सान लचाजनि बूढ़ा असां नंढड़नि जो यार मुस्तक़बिल तबाह थी। अदो इलियास अदा सही थो चए अदा सुमर बिल्कुलु सही आहे। जे असां हिननि खे वोट न ॾियूं आहे न असांजो ही मुस्तक़बिल जो बेड़ो गर्क न थिए हा। अदा जुमन इलियास अदा असां पंहिंजे पेर ते पाण कुआड़ो आहियूं। अंधी तेरी पेके तेरी सारे अदा सुमर असां लाइ ॿई धुरियूं हिकु जहिड़ियूं हूंदा। अदा सुमर अलाह बि असांजी ज़रूरु हिकिड़े ॾींहुं ॿुधंदो। असांजा नसुलनि जा नसुल तबाह थी विया। तालीम बि हींअर पाण वटां वई हली। इन्हनि सां चङाई करे पाण फासी वियासीं। हा 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 अची वियो आहे ॼाण थो। छा खपई? कमदार भोतार तोखे फोन कई हूंदी कलर जे लाइ उन लाइ आयो आहियां। ईअं जिद छॾींदे ई कोन आहियां कमदार मिठो पर आहियां कोन हलिया त ॼई।
छा ॻाल्हि आहे? अॼु मुंहिंजो जीतो कंधु हेठि करे वेठो आहे। सेठ मुंहिंजे अंदर में इंतकाम जा छोला आहिनि, छोला। तुंहिंजे हुकुम मुताबिक़ पाण खे बंगले में बंदि कयो अथमि, न त दुश्मननि लाइ बाहियूं ॿारे छॾींदुसि, बाहियूं। चओ, भली चओ सरदार। अॼु मां तुंहिंजी हर ॻाल्हि ॿुधण लाइ बिल्कुलु तयारु आहियां। इन शहर में असांजो बि राज हुयो, पर इन सूबेदार असांजे राज ते पाणी फेरे छॾियो आहे। सेठ जॾहिं बि मुंहिंजे साम्हूं आयो न, सिधियूं गोलियूं हणंदो आहे, सिधियूं। तूं ई खणी ॿुधाए सरदार, त छा मूंखे अंदर में इहो सूर न हूंदो? सेठ मुंहिंजो बदिलो तूं वठंदे या मां पाण वठांसि? इन इंतकाम जो मज़ो मां पंहिंजे हथनि सां वठंदुसि, ऐं तूं